अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा हाणे रुस्तम सां ॻाल्हाईंदा। रुस्तम खे चवंदा त तुंहिंजो सुठो इन्ही में आहे त तूं छोकिरी असांजे हवाले कर। रुस्तम चवंदो छोकिरी मूं वटि न आहे त पोइ मां तव्हांजे हवाले कीअं कयां। ऐं रेज़न चवंदो असांखे पूरी पक आहे त छोकिरी कुंज तो वटि आहे ऐं उन खे दादन कार में खणी आयो आहे। अगरि जेकॾहिं तूं छोकिरी इज़त सां ॾींदे त ठीकु आहे, न त पोइ तोसां ॿियना बि राति न कंदासीं। रुस्तम चवंदो त अगरि छोकिरी मूं वटि हुजे हा त मां तव्हांजे हवाले करे छॾियां हा, बहरहाल छोकिरी मूं वटि न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं पीरियल ऐं अली ख़ान हाणे वञी जुमे जे मथां हथ खणंदा ऐं जुमे खे चवंदा त इहो तो कूड़ ॻाल्हायो। जुमो चवंदो त मां कसम खणी थो चवां त इहो कूड़ न आहे, बल्कि इहो सच आहे। पोइ मुराद उन मथां हथ खणंदो, बहरहाल सोडल उन खे बचाए वठंदो। यानी सोडल मुराद खे चवंदा त तूं उन खे न मार, छो जो ही ग़रीब आहे वीचारो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर खे ख़बर पइजी वेंदी त कूंज कंहिं वटि आहे। यानी पोइ इहा सॼी राति खणी वञी ऐं पोइ अमा साइण सां ॻाल्हाईंदो। अमा साइण वञी पोइ रुस्तम सां मिलंदो। रुस्तम खे चवंदो त अगरि तूं कूंज असांजे हवाले करीं थो त पोइ इन में अव्हांजी महिरबानी थींदी, छो इन कूंज जे ज़रिए असां रइस मंसूर खे आज़ादु कराए सघूं था। उन जे करे तोखे हर हाल में कूंज असांजे हवाले करिणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त ककर घणो परेशान हूंदो। ककर रेज़न खे चवंदो त हाणे तोखे जेतिरो थी सघे त तूं इन छोरी कूंज खे वापसि वरा, जो इन में असांजी बदनामी थींदी। उन जे करे असांखे पहिरियां कूंज वापसि कराइणो आहे। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। ख़ुदा हाफ़िज़।